HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया मांखे मोरो खां, जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फज़ल दर्स मुताबिक़ दर्स पुलिस जी कामयाब कार्रवाई, चोरी शुदा रिपीटर रिवाल्वर 16 प्लेट समेत बदोहारी गिरफ्तार। SHO दर्स ख़ालिद लाखेर HRJDO न्यूज़ मीडिया सेल सां ॻाल्हाईंदे चयो त मनाही रोड ते गश्त दौरान शकी माण्हुनि जी तलाशी वरिती। संदन कब्ज़े मां हिकु अदद चोरी जो रिपीटर रिवाल्वर, 5 कारतूस, 5 गोलियूं ऐं हिकु चोरी जी 16 प्लेट हथ कई वई। पुलिस सामान तहवील में वठी केस दाख़िल करे छॾियो। तमामु हाईले जा क्रिमिनल आहिनि, पर आहिनि चोर प्लेटुनि जा, सोलरनि जा ऐं मुख़्तलिफ़ जेके वारदातूं थियनि पियूं इन असांजे इलाइक़े मां, सिर्फ़ु दर्स इलाइक़े में न, मोरे मां, नवां जतोई मां, जेके बि हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे हिननि सभिनी जूं सोलर प्लेटूं ऐं जेके बि ॾोह थियनि पिया उन में ई मुलविस आहिनि, पर हे नामिनेट न हुया, फुल नामिनेट न आहिनि। अॼु हिननि खे पकड़ ख़बर पई आहे त हीअ ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।